हर शागिर्द के अंदर पैदा करने की कोशिश कई। यकीनन रिटायरमेंट असीं सब सरकारी मुलाजिम आयूं, असां सभिनी के हिस्से में रिटायरमेंट ईंदी। 60 साल पूरा करे असां पंहिंजे उन नौकरी वाले सफ़र के पूरो कंदासीं। हिकिड़ो प्रोग्राम सखर में थियो, हिकिड़ो प्रोग्राम असां उन महान हस्ती के लफ्ज़नि जी भेटा खिराज तहसीन पेश करण लाइ हिते कयोसीं। ही आहिनि त सभु फॉर्मेलिटीज़ जेके असीं हिते वेही कयूं था, पर दरअसल हिन जे पसे पर्दा वो जज्बो, उहा इज़्ज़त कार फरमा होंदी आहे जेका असीं उन वॾे खे ॾींदा आहियूं, जंहिंसां असांजो तक़रीबन 10 साल खां वधीक एज़ अ प्रिंसिपल ऐं एज़ अ उस्ताद जे हिसाब सां साईं गुलाम सरवर अब्बासी सां असांजो 25 साल जो मुंहिंजो तालुक़ु आहे। 96 में जॾहिं आउं अपॉइंट थी आयुसि ऐं उन टाइम में साईं अब्बासी साहब साम्हूं जेको असांजो लाइब्रेरी हॉल आहे त उते साईं हिकिड़ी मखसूस कुंड ते कुर्सी ते वेहंदो हो। सभिनी खां पहिरीं अब्बासी साहब कॉलेज जे अंदर में असांखे मिलंदो हुयो, दोस्त ईंदा मिलण जो सिलसिलो हलंदो हो। तॾहिं मैन्युअली असांजी जेको आहे सो पघारूं थींदियूं हुयूं। पहिरियों दफ़ो आयासीं, मैन्युअली पघार भरण असांखे अचे कान पई, साईं अब्बासी साहब खां सिखीसीं। इहो पहिरियों तालुक़ु हुयो जेको उस्ताद जी हैसियत सां साईं सां रहियो। त साईं ते उस्ताद हुयो पर असांखे सेखारी, माना असांजो उस्ताद रहियो। इहो साईं सां असांजो पहिरियों तालुक़ु हुयो। साल जे इख़्तिताम ते जिन उस्तादनि ते इनकम टैक्स लागू थींदो उन्हनि जा सर्टिफिकेट कढाइण, उन्हनि जे बारे में जेको आहे उन जा फॉर्म भरण, इहो ॿियो तालुक़ु हूंदो हो जेको कम्युनिकेशन हूंदी विद द टीचिंग स्टाफ। ऐं पोइ असीं उन दौर मां गुज़री जॾहिं अॻिते हलियासीं, जंहिं दौर में हिन भितियुनि ते रुगो नारा हूंदा, उस्तादनि जे ख़िलाफ़ु नारा हूंदा, प्रिंसिपलनि जे ख़िलाफ़ु नारा हूंदा, तंदीमुनि जा झंडा हूंदा। उन दौर खां साईं गुलाम सरवर अब्बासी साहब हिकु जिदोजहद जी अलामत रहियो। ज़हनी तौर ते ऐं ज़बान ते असीं सभिनी शयुनि खे ग़लति तसवर कंदा हुआसीं। उहो मौक़ो असांखे तॾहिं मिलियो जॾहिं अब्बासी साहब हैसियत प्रिंसिपल उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादो में वेठो, ऐं उहो असांखे भरपूर मौक़ो मिलियो। जंहिं कॉलेज जे अंदरि क्लासनि जे हवाले सां आवाज़ उथंदो हो, जंहिं कॉलेज जे अंदरि प्रोग्राम जे हवाले सां आवाज़ उथंदो हो, जंहिं कॉलेज ते आङुरियूं उथंदियूं त हिन कॉलेज जे जेको ओही कोन्हे, को वाही कोन्हे, को सुपरविजन करण वारो कोन्हे, को मालिकी करण वारो कोन्हे को। उन टाइम में साईं अब्बासी साहब अलम बुलंद कयो ऐं माशाअल्लाह सिंध जे समूरनि कॉलेजनि जे अंदरि उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज जो नालो आहे। जॾहिं पहिरियों दफ़ो असां असेंबली जो फोटो कढियोसीं ऐं बाकराबाद में नकवी साहब असांजो सेक्रेटरी हुयो, ऐं उनखे टेक्स्ट मोकिलियो त उनखे हैरत थी त स्कूल आहे या कॉलेज आहे जंहिं कॉलेज जे अंदरि ड्रेस बि आहे ऐं इहो एज़ाज़ बि साईं अब्बासी साहब जे करे आहे। त सिंध जे इंटीरियर कॉलेजिस में जेके अंदरूनी सिंध जे अंदरि जेके कॉलेज आहिनि, कराची, हैदराबाद, सखर या लाड़कान, उते त ड्रेस जो हिकिड़ो सिस्टम हो। बाद में गवर्नमेंट में उन ते जेको आहे सो नोटिफाई करे छॾियो, पर अंदरूनी सिंध जे लाइ जेको सैम्पल हुयो उहो साईं अब्बासी साहब हो, जंहिं पंहिंजे कॉलेज जे अंदरि ड्रेस जो क़याम करायो ऐं शागिर्दनि खे डिसिप्लिन में आंदो। त यकीनन उहो क्रेडिट बि साईं अब्बासी साहब जे नाले सां आहे। क्लासनि जे अंदरि करिकुलम सां गॾु एक्स्ट्रा करिकुलम जो जेके बि एक्टिविटीज़ हुयूं, हालांकि असां हाणे हिनखे एक्स्ट्रा करिकुलम था चऊं, पर सिंध गवर्नमेंट उनखे बि करिकुलम जो हिसो ई चए थी। त जेके रांदि रूंद आहे, प्रोग्राम आहिनि, तकरीरुनि जा मुक़ाबला आहिनि, इहे बि दे आर द पार्ट ऑफ करिकुलम। त उहे जंहिं शिदत सां साहब जो आहे, जंहिं शइ